بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي असांजो برنامج जेको तअम्मुलात القرآنية जंहिंमें काफ़ी देर थी वई दोस्त पुछनि पिया। हीअ हिसो आहे 214 आहे ऐं असीं तअम्मुलात जेको कयूं था छो था कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो, चए थो अफला यतदब्बरून अलक़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुम अलअव्वलीन। छो नथा हिन क़ुर खे पढ़नि, छो नथा सम्झनि, छो नथा हिन जो तदब्बुर कनि त हीअ जे सम्झंदा क़ुर खे त पोइ हिन ते अमल सवलो थींदो। जे न त न सम्झंदा त कहिड़ो असां हिन क़ुर मां फ़ाइदो वठी सघंदासीं। तंहिंजे करे असीं हीअ तदब्बुर कयूं था, हिकिड़ी आयत पढ़ूं था या ॿ या चंद आयतूं पढ़ी उन जो तर्जुमो बि कयूं था, माना बि कढूं था ऐं उन मां फ़ाइदो बि वठूं था। ऐं असां वटि जेके अॼु आहे हादिसतल इफ़्क, जेकी सूरत नूर जी जेके आयतूं आहिनि 10 खां वठी 11 ते हिकिड़ी आयत पढ़ूं था, इन जो तर्जुमो वरी इन जो तअम्मुल अॼु कयूं था, पोइ वरी आस्ते आस्ते ॿिया इन्हनि खां जेके हेठि आयतूं आहिनि उन्हनि ते हलंदासीं। छो जो हिन महीने में काफ़ी इहो मुहर्रम जे महीने में इन में माण्हू इहे ॻाल्हियूं घणो उम्मुल मोमिन आयशा जूं घणियूं कंदा आहिनि, गिला कंदा आहिनि, तौबा अल्लाह से माफ़ करे। ऐं क़ुर उन जी पाकाई, उन जी सफ़ाई बि थो असांखे ॿुधाए बि थो। सूरत नूर में ही 10 आयत खां हेठि अल्लाह साईं चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम इन्नल लज़ीना जाअू बिल इफ़्कि अस्बतुम मिनकुम ला तहसबूहु शर्रन लकुम बल हुव खैरुल लकुम लिकुल्लि इम्रिइन मिनहुम मक्तसब मिनल इस्म वल्लज़ी तवल्ला किबरहु मिनहुम लहु अज़ाबुन अज़ीम। अल्लाह ताला हिते क़ुर में हिते चए थो इन लज़ीना जाओ, जंहिं त बुहतान हयो उम्मुल मोमिनीन आयशा ते ऐं उन हिते गिला हलाई, त इहो उन जे बारे में अल्लाह से चयो जाओ बिल इफ़्कि अस्बतुम मिनकुम, तव्हां मां चंद माण्हू आहिनि जंहिं उन ॻाल्हियूं हलायूं आहिनि, इहे फैलायूं आहिनि, जेके नबी करीम जी घरवारी असांजी अमड़ आहे उन जी उम्मुल मोमिन आयशा जे बारे में अल्लाह साईं चए थो ला तहसबूहु शर्रन लकुम, तव्हां न सम्झो त हीअ सफ़ा उन में सभु शइ रुॻो शर आहे ऐं उन में तव्हांजे लाइ नुक़सानु आहे, इन में भलाई बि आहे। लकुम बल हुव खैरुल लकुम, तव्हांजे लाइ इन में भलाई आहे। कहिड़ी भलाई थींदी उहो अल्लाह साईं असांखे हिते ॿुधाए थो, खैरुल लकुम लिकुल्लि इम्रिइन मिनहुम मक्तसब मिनल इस्म। इन्हनि मां इहो फ़ाइदो थींदो त जंहिं गिला हलाई उहे उघाड़ा थी विया ऐं मुनाफ़िक़ ज़ाहिर थी विया। हूअं त सभई मोमिन सॾाईंदा हुआ, नबी सां गॾु घुमंदा हुआ, जिहाद ते वेंदा, पर हाणे इहे इन्हनि वाक़िअनि सां इहे के जेके मुनाफ़िक़ आहिनि उहे ज़ाहिर थी पिया। अल्लाह साईं तॾहिं हिननि खे चए थो मिनहुम मक्तसब मिनल इस्म वल्लज़ी तवल्ला किबरहु मिनहुम लहु अज़ाबुन अज़ीम। त इहे जेको इन्हनि मां जंहिं वॾी गिला शुरू कई ऐं उहो पहिरियां खां वठी उहो ॻोल्हे पियो अहिड़ियूं शयूं त उन ते किरां, त अल्लाह साईं चए थो उन जे लाइ अज़ाब, अलाह वॾो अज़ाब उन जे लाइ रखियो आहे। असीं मुख़्तसर करे उहो किसो ॿुधायूं था त इन किसे जो हिन आयत जो छा मसइलो हो, छा मक़सदु हो, ऐं आयतूं छो नाज़िल थियूं, जेके चंद इन में सूरत नूर में घणियूं आहिनि आयतूं, त 11 खां वठी 24 ताईं, जेके नबी जी घरवारी उम्मुल मोमिनीन आयशा जी बराअत ऐं पाकाई हुन जी आसमान मां लथी। किसो वॾो आहे तमामु, पर असीं मुख़्तसर करे दोस्तनि खे ॿुधायूं था त हीअ जॾहिं मुनाफ़िक़ मदीने में जेके हुआ, जेके उबई बिन सलूल जंहिंजो उन्हनि जो सरदार हूंदो हो मुनाफ़िक़नि जो, सदाईं नबी करीम जे लाइ खॾा खोटींदो हो, का न का यानी जेके ग़लतियूं थींदियूं या का शइ उन्हनि खे वठी ऐं वरी माण्हुनि सां गॾु करे उन्हनि खे वरी ॿुधाईंदो त मुहम्मद सल्लल्लाहु हीअं थो करे, नबी हीअं थो करे। छो जो माण्हुनि खे जे नज़र में नबी ऐं सहाबियुनि सां गॾु त मां सहाबी हा, मोमिन हा, ऐं उन्हनि जे उन्हनि जे पोयां वेहंदा त वरी गिलाऊं शुरू कंदा हुआ ऐं उन्हनि में नंढियुनि ॻाल्हियुनि खे घणो उन्हनि सां मिलावट करे ऐं उन्हनि में यानी उन्हनि खे फैलाईंदा हुआ माण्हुनि जे विच में। पर हिन हादसे में जेके उम्मुल मोमिन आयशा जी जेको हादसो आहे, इन में काफ़ी उन में सहाबी भलारा जेके मोमिन हुआ उहे बि उन में मुलवस थी विया। उन्हनि मां जीअं केरु आहे जेके सहाबी भला हुआ, मुस्तह बिन अथाल, इहो आहे अबू बकर जे मासात वञी थिए ऐं उहो ग़रीब हूंदो हो ऐं उनखे यानी उन जा जेके ख़र्च पाणी बि अबू बकर कंदो हो, पर हाणे उहो बि हिन गिला में शरीक थी वियो ऐं नबी अबू बकर जी यानी धीउ ते इहो हिकिड़ो बुहतान हयईं। पर माण्हू नबी करीम खे इहो ॾाढो यानी कावड़ लॻी त सहाबी जेके वॾा भला बि हुआ जेके उन्हनि बि इहे ॻाल्हि में शरीक थी विया। छो ऐं इहो हुननि न सोचियो त हीअ कंहिंजे गिला था कनि। उम्मुल मोमिनीन आयशा जेके तारीख़ सभिनी में किताबनि में सभिनी में अची आहे त हादिसतल इफ़्क,
बुहतान जो किस्सो ऐं इहो किस्सो सॼो सही बुख़ारी में आहे। असीं मुख़्तसर करे जिथे पहुचूं था त हिते करे था सघूं त हिते ही हदीस जेकी आहे अन यूनिस बिन इब्न शहाब क़ाल अख़बरनी उर्वा बिन ज़ुबैर व सईद बिन मुसैब व अलक़मा, जेको सनद सॼो आहे त हदीस सही आहे। छा थियो वाक़ियो छा थियो? उम्मुल मोमिनीन आयशा पाण ॿुधाए थी सहाबी खे उतबा बिन मसऊद उन खे ॿुधाई ऐं उन लिखियो आहे त हिते छा थी चए। उम्मुल मोमिनीन आयशा चए थी ज़ौज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल लहा अहलुल इफ़्क, छा हुन जे बारे में उन खां पुछेसि तो तुंहिंजे बारे में छा छा चयो? चई त मुनाफ़िक़ सदे नबी जा यानी ॻोल्हींदा हुआ त का न का ॻाल्हि थिए त असीं उनखे फैलायूं, उनखे मथे हलायूं, वधाए कयूं। पर हाणे छा थियो त हिकु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि जिहाद ते निकिरंदो हो त पोइ क़ुरआ कंदो हो, यानी इहो जेको नाला लिखी पोइ हिकिड़े शीशे में विझी या कंहिं पोइ वरी हिकिड़ो नालो कढंदो, पोइ जंहिं घर वारे जो नालो निकितो त उनखे वठी वेंदो हो। अरबी में इनखे क़ुरआ चवंदा आहिनि। ऐं नबी करीम जे हिन जंग ते बनिल मुस्तलक़ में जंहिंमहिल वञे पियो इन जंग ते त हिन जे पंहिंजा नाला लिखिया घर वारनि जा, त उन में आयशा जो उन नालो निकितो, उम्मुल मोमिनीन आयशा जो नालो निकितो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे चयो तयारु थी त जंग ते निकिरूं था, इहे वठी वेंदा सभु को पंहिंजी घरवारी, त उते हुननि जे रस्ते में किथे ख़िज़मत थिए या खाधो पीतो खपे। हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मुल मोमिनीन आयशा खे चयो त तयारु थी तुंहिंजो नालो निकितो आहे, त इहो उम्मुल मोमिनीन आयशा पाण चए थी त फ़अक़रा बैनना फ़ी ग़ज़वतिन ग़ज़ाहा, जंग ते निकितो, ख़रज सहमी मुंहिंजो नालो निकितो। त ठीकु आहे, हाणे उन तयारु थी त हुनखे हिते उम्मुल मोमिनीन आयशा चए थी इहा जंग थी आयतुल हिजाब खां पोइ, पहिरियां पर्दो फ़र्ज़ु कोन हो, जेको पर्दो फ़र्ज़ु थियो त उन खां पोइ थियो, छो जो अॻमी साहबनि जे विच में पर्दो जेको हूंदो उहो फ़र्ज़ु कोन हो। त हिते चए थी त इहो फ़र्ज़ु यानी जेॾीमहिल आयतुल हिजाब जी नाज़िल थी उन खां पोइ यानी पर्दो हाणे थी वियो, त हाणे अॻमी कोन हो पर्दो। त उम्मुल मोमिनीन आयशा चए थी फ़अना अहमलु फ़ी हौदजी, हाणे ॾाची तयारु थी, ॾाची जेकी कहिड़ी में जेके हौद चवंदा हुआ, ॾाची जे मथां हिकिड़ो जे नंढिड़ो कमिरो थिए ईअं ठाहींदा हुआ, त नबी करीम उन उम्मुल मोमिनीन आयशा जे लाइ उहो ठाहियुनि ऐं उहो ठाहे हाणे हिनखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिनखे पर्दो करायो। उम्मुल मोमिनीन आयशा खे अॻ में कोन कंदा हुआ, त जिन महिल आयतूं नाज़िल थियूं फ़र्ज़ु थियो त पोइ उन्हनि पर्दो कयो। चए थी त उन हौदज में मूंखे खयईं ऐं पहिरीं दफ़ो इहो जंग में निकिती आहे, नंढी उमिरि जी नंढी हुई उम्मुल मोमिनीन आयशा, त चए थी निकितासीं जंग में, पर जेॾीमहिल उन जंग तां मदीना क़ाफ़िलीन असीं मोटियासीं जंग मां, त जेॾीमहिल मोटण ते थिया त राति थी वई ऐं नबी करीम हिकिड़ी जॻह ते वेठो, सभिनि में जेके फ़ौज हुई सभिनि खे विहारी त ऐं सभिनि खे चई वेहो, चई त मूंखे यानी पेशाब लॻो या ईअं नंढो पेशाब या वॾो पेशाब, त हुन ॾिठो त हाणे हीअ सभई वेठा आहिनि हिते रहंदा, त हीअ उठ तां लही पंहिंजे हुन कमरे नंढड़े मां, कंहिं बि कोन ॾिठुसि वञी परे थोरो यानी क़ज़ा अल हाजा उते वई हली पेशाब करणु। इन टाइम में हिन जो वरी जेको हार हो उहो बि किरी पियो, त हिन ख़बर महसूसु न थी, त वरी मोटी आई पेशाब करे। हाणे जेॾीमहिल वरी ॾाची ते होदज ते चढ़े पई त ॾिठईं त हार मुंहिंजो कोन्हे, वरी मोटी वई ॻोल्हण त जिथे मां वियसि पेशाब करणु त मां उते वञा त मूंखे हार ॻोल्हियां। चई मां उते जो थोरो परे थियसि त नबी करीम ओचितो क़ाफ़िले खे राति जो टाइम ऊंदहि हुजे ऐं क़ाफ़िले खे चई त उथो, हीअ जॻह रहण जे लाइ राति जो सही न आहे, त हीअ सॼो क़ाफ़िलो उथी हली विया, निकिरी विया ऐं इहो कॾहिं न थियो त यानी हिकु जॻह ते वेहनि वरी उथनि। हुन लेखे उम्मुल मोमिनीन आयशा खे त हाणे ही हिते राति टिकंदा, ठीकु आहे, मां हार पंहिंजो ॻोल्हे अचां किथे जिथे पेशाब करणु हुअसि किथे किरी पियो हूंदो उते, त मां जल्दी ओॾहीं वियसि त मोटी आयसि त उते जिथे हार त लधुमि, पर हाणे मोटी हार किरियो उठ जे हेठां पियो हो जिथे वेठी, हिनखे ख़बर न पई, जंहिंमहिल उठ वियो हलियो त हीअ जंहिंमहिल मोटी आई त ठी त उते पियो आहे जिथे उठ वेठो हो। त हाणे हीअ नंढड़ी ऊंदहि हुजे राति जो, हाणे छा करे, छा हिन सोचियो, हिन चयो त मां बसि जिथे ॾाची वेठी उते मां वेहां, वरी बि ज़रूरु ॾिसंदा त मां कोन आहियां हिननि सां त मोटी ईंदा ज़रूरी। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन टाइम में छा कंदो हो, ऐं इन टाइम में नबी करीम जेके फ़ौज हूंदी या कहिड़ो बि क़ाफ़िले में निकिरंदा त पोयां हिकिड़ो माण्हू खे पोयां थोरो सभिनि जे
छॾींदो हो त उहो पोयां अचे। छाजे लाइ त क्या शइ किरी थी पए, को सामान किरी थो पए त उहो जेको आख़िरी पोयां ईंदो उहो सामान खणी ईंदो उहो, ऐं उहो लभे ईंदो पोयां हिकिड़े खे छॾींदो हो हिननि जे पोयां, यानी थोरे फ़ासिले ते। त उमुल मोमिन आयशा चए थी त मां त उते वेही रहियसि जिथे उठ मुंहिंजो हो, ऐं राति जो टाइम ऊंद हुई, त इहो इन टाइम में मूं चयो त हीअ मोटींदा, पर मां हलकड़ी हुअसि ऐं मां नंढड़ी हुअसि ऐं उठ में ई विहारे, त हुननि खे महसूस ई कोन थियो त उठ में जेको मथां कमिरो आहे इहो सफ़ा ख़ाली आहे ऐं इन में कुझु कोन। ऐं चए थी उन टाइम में असांखे खाधो बि न हूंदो एतिरो, न गोश्त न का शइ, त वज़न मूं में ठुप कोन हूंदो हो। त हुननि जो कुंतु जारियतन हदीसत सिन, चए थी त मां नंढड़ी हुअसि, का अञा ॿार जीअं थींदो आहे त ईअं हुअसि, ऐं हुननि खे महसूस ई कोन थियो त हू मोटो या को माण्हू खुटल आहे काफ़िले में। त चए थी मां उते मोटी आयसि जिथे असीं वेठा, उते ॾिठमि त ॾाचियूं कोन्हनि ऐं सॼो काफ़िलो निकिरी वियो। हीअ हार ॻोल्ही जिन में आहे त हिते चई त मां उते वेही रहियसि त मथां मोटी अचनि, हाणे केॾे वञे नंढी छोकिरी। त चए थी त मां वेही ऐं मूंखे सीउ बि हुजे ॾाढो ऐं मूंखे निंड अची वई। त हिते चए थी त उहो कान सफ़वान इब्नुल मुअत्तल सुलमी, इहो सहाबी वॾो जलील आहे, बदर में शरीक थियो हो। उहो सफ़वान पोयां पछाड़ी हो, जेको नबी करीम उनखे चयो त तूं असांजे पोयां अचिजांइ, यानी काफ़ी फ़ासिले ते। त उहा पोयां जेॾीमहिल आयो ॾिठईं त परे खां उहो सफ़वान चए थो मां ॾिठो त जीअं न परे खां माण्हू वेठो हूंदो आहे ईअं वेठो आहे। त ॾिठईं वेझे जेॾीमहिल आयो त हुनखे उमुल मोमिन आयशा खे ॾिठईं ऐं सुञातई त हीअ उमुल मोमिन आयशा वेठी आहे। त हुन चयो ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह, ॾाढे आवाज़ सां शुरू कयईं। ऐं उमुल मोमिन आयशा चए थी त यानी मूंखे अॻु में सुञाणींदो हिजाब खां अॻु में, सफ़वान इब्न मुअत्तल मूंखे हिजाब लहण खां अॻु ई मूंखे सुञाणींदो हो। त जंहिंमें मूंखे ॾिठईं त इहा हुन चयो रुगो ज़बान ते ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह ला हौला, पोइ ईअं ॿुधो त उथियसि निंड मां ऐं जल्दी पंहिंजो मुंहुं ढकियुमि। त हुन पंहिंजी ॾाची जेकी उहा वेझे करे ऐं चईंसि हिन ते चढ़, तोखे हिते छॾे विया आहिनि छा। इहो रुगो लफ़्ज़ हो, चईं त सॼे वाट जिन में मदीने खां वेझे हा, बसि थोरो फ़ासिले ते हा। चईं त सॼी वाट अलाह शाहिद, अलाह गवाह आहे, ॿिया कुझु मूंखे को लफ़्ज़ न चईं, छो जो सहाबी जलील आहे ऐं नबी जी घरवारी आहे ऐं हू बि बदर में शरीक थियो, त यानी अहिड़ो सहाबी भलो हो। त हुन इहो सोचियो त हिननि अलाए छो हिनखे छॾे विया, विसरी वियनि अलाए छा। हू पोयां सामान मेड़े ईंदो हो जेको किरंदो हो काफ़िलनि खां। त हू चए थी त मूंखे हिते जिन रुगो पढ़नि सॼी वाट ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह ईअं पियो चए। त हिते जिन मदीने में असीं वेझे थियासीं, शामिल मदीने में दाख़िल थियासीं, त फ़ौज पहिरियां आई, उबई बिन सलूल जेको रअसुल मुनाफ़िक़ीन मुनाफ़िक़ वॾो वेठो हो। त उन जिन ॾिठो त हीउ आख़िरी जेको सफ़वान बिन मुअत्तल सुलमी अचे बि थो ऐं उन सां केरु आहे, नबी जी घरवारी। जीअं न हुनखे को शिकार लभी वियो ऐं उते हुन त साईं वॾी हुन ते ख़ुशी थी वई त हाणे त मूंखे ॻाल्हाइण जो टाइम मिलियो। त हाणे हू त सफ़वान जल्दी नबी जे घरवारी हिनखे घर में छॾे आयो ऐं नबी करीम खे ॿुधाईं त हीअ तव्हां आयशा खे वाट ते विसारे आयो। त उते हुन नबी करीम विहारियो, पर हिन जेको ॾिठो त हाणे उन मुनाफ़िक़ जेको उन त उन कम खे मचाए छॾियो ॾाढो, ऐं गिलाऊं हलाइणु शुरू कयईं। ऐं हिते हिन लफ़्ज़ इहो चयो त मां सलिम मिनहा व मां सलिमत मिन्हु, हीअ बची हिन मां न हूंदी, न हू बचियो हूंदो हिन मां, इहो लफ़्ज़ चई ऐं सभिनि मुनाफ़िक़नि खे गॾु कयईं। किसो वॾो आहे, इंशा अल्लाह ॿियनि आयतुनि में पूरो कंदासीं। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।